घुर्जन वाक खां न थियण जे करे ई सदाई बदअमनी जे भर चढ़ियल आहे असांजो इलाइक़ो। वाक खां न थियण जे करे ई असांजे इलाइक़े में अमन क़ाइमु नथो थिए। उन्हनि खे वाको करणो पवंदो। मां त चयो आहे न त कचे ऐं पके जे चोरनि जो ॻठ जहिड़ा। कचे ऐं पके जा धाड़ेल मिलियल आहिनि। कचे ऐं पके जे धाड़ेलनि जो गॾियल मनसूबो आहे सिंध खे अवाम खे लुटण जो। कचे ऐं पके ॿिन्ही जे धाड़ेलनि मां जान छॾाइणी पवंदी। हिकिड़े मां जान छॾाइण सां मसइलो न थींदो। ऐं ॿियो, कचे जे धाड़ेल ओसि ताईं बंदूक न फिटी कंदो, कचे जो धाड़ेल ओसी ताईं पुरअमन न थींदो जेसि ताईं क़बाइली झेड़नि जा फ़ैसिला न थींदा। सॼी सिंध क़बाइली झेड़नि जे वर चढ़ियल आहे ऐं क़बाइली झेड़नि जूं तारीख़ूं न ॾियण वारा इहे वॾेरा आहिनि ऐं उन्हनि सभिनी वॾेरनि जो तालुक़ु पीपल्स पार्टीअ सां आहे। पीपल्स पार्टी पाण संजीदा न आहे, सिंध जी हुकूमत पाण संजीदा न आहे। जेकॾहिं उहे संजीदा थियनि त शायदि हिकिड़े ॾींहं में क़बाइली झेड़नि जा फ़ैसिला थी वञनि ऐं फ़ैसिलनि खां पोइ ॾिसो त कीअं थो अमन थिए। जेसि ताईं फ़ैसिला न थींदा तेसि ताईं अमन न थींदो।